ॻाल्हि ॿुधायांव फेसबुक ते हिकिड़ी छोकिरी मां फासाई आहे फेसबुक ते हा फेसबुक ते मूं भी फेसबुक ते आईडी ठाई मैं मुझे पहिरियों ही मैसेज आयो तुझे पैसे ते बुलाना तो तुझे बुक ते बुलाना ते पोइ तो वारे बूथ ते आई हूंदी जो बूथी तुंहिंजो अहिड़ो आहे ॿ टे ॾींहं तरस तोॾे बि थियूं छा मुबारकूं यार पर मां हुन सां वॾो कूड़ हयो आहे अच्छा इहो त तुंहिंजो कमु आहे बसि एतिरो बि कूड़ो न आहियां जेतिरो तूं सम्झी थो अदा सफ़र तूं छॾ ज़हीर खे तूं असांखे ॿुधाए त असांखे छा आहे करिणो मां छोकिरी सां कूड़ हयो आहे त मां हिन ॻोठ जो वॾो ज़मींदार आहियां वॾो कूड़ो ई अथई त वटे ते बि नालो कोन एॾो कूड़ बसि नथो करीं हा अदा सफ़र छोकिरी कॾहिं थी अचे बसि कलाक खन में अचण वारी आहे तूं खुटको न कर छोकिरी सां अहिड़ा कूड़ हणंदुसि बात पटिजी वेंदुसि हा मां बि तुंहिंजे पारां वॾो लपो हणंदसि रुगो कोॾ रद कढी जा ओॾी महिल कोडर मार पई अञा चेरो आहे हिमल ई मूंखे क़बर में खोटींदे छा मारींदे छा मुंहिंजो मतिलबु आहे त वॾो कूड़ ई हणंदमि त हिनखे 15-20 बैंकूं आहिनि जंहिंमें अकाउंट में रुपियो बि कोन्हे पोइ बि ज़मींदार आहे ॾिस अरे भाउ एॾा वॾा कूड़ न हण बैंकूं तूं रुगो हुनखे चए 200-250 एकड़ ज़मीन अथसि ऐं हिन तरह जो ज़मींदार आहे चवंदोमांसि 2.5-3 एकड़ ज़मीन अथसि अरे सफ़र ॻोठ जा न छोरा मरी फिरी आहिनि छोरा ज़मींदार सां ॻाल्हाइण जी का तमीज़ ई कान अथव बदतमीज़ ज़मींदार साहब असां तक़रीबन ज़मीननि खे कलर ॾेई आया आहियूं ॿियो को कमु असां लाइ हुकुम का हुजे त असां बीठा आहियूं मुतार साईं मुंहिंजे लाइ को हुकुम हूअ जेकी शाख सां गॾु वाटर वारी बनी सुखे वारी उनखे पाणी ॾेई आहीं कलर बि ॾेई आहीं हल खस पेर ड्राहा तव्हां जल्दी अचिजो तव्हांखे महीनो खनि थियो आहे तड़ न कयो त जी वेंदियो छा कयूं इहे मुंहिंजा हारी आहिनि पर छा मसइलो आहे कि नंढे इलाइक़े जा मुंहिंजा दोस्त आहिनि मूंसां घणा फिरी आहिनि अञा गारियूं गंद बि ॾींदा हिक ॿिए खे तूं सम्झंदी हे छा मसइलो आहे भला तो वटि ज़मीनूं केतिरियूं आहिनि ज़मीन मूं वटि एतिरी ज़मीन आहे कि तूं सुबुह खां वठी शाम ताईं घोड़ो डुकाईंदीअ न ज़मीन कान खुटंदी ही बि जेको पार्क आहे न हितां खां वठी इहो छा थी अञा त सियारो बि कोन आयो आहे तूं ॾकी पियो मां चवां थो आस्ते आस्ते हल असांजा दुश्मन बि था अचनि भला माण्हू भली आया छा थियो अथई बोतार बोतार हा छा आहे जो असल असांजो ज़मींदार हे हा हिन ॻोठ जो मां ज़मींदार आहियां छोकिरी ॿुध हिन तोखे छा चयो आहे ऐं हिन जी ॻाल्हि ईंदे न लॻजांइ हे वॾो कूड़ो आहे घर में भट्टीअ ते नालो बि कोन अथसि ऐं ॿ टाकूं आसमाननि जेतिरियूं हणंदो आहे छा हा Keep watching Sindhud.